वेलकम बैक टासी बुलेटिन जो सिलसिलो अॻिते वधायूं था। सोटियारियूं में दरवेश फूटे फ़क़ीर जी सालियानी वरसे जे मौक़े ते उठनि जी रोड कराई वई। तफ़सील हिन रिपोर्ट में। चोटियारियूं वेझो अछड़ो थर जे इलाइक़े ॻोठ डबरीअ में दरवेश फोटे फ़क़ीर जी सालाना वरसीअ जे मौक़े ते संदसि पुटनि फ़क़ीर अशरफ राजड़, जुमू राजड़, मोहम्मद ख़ान राजड़ उठनि जो महल मुनक़द कयो वियो। महल जे दौरान अछड़ो थर, चूंडको, सखर, खैरपुर समेत सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मञा आयल उठनि हिसो वरितो। उन ई मौक़े ते उठनि जे शौक़ीननि, उठनि सवारनि ऐं महल में शिरकत कंदड़नि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असुली 2-3 साल थिया आहिनि को फोटोग्राफी लॻे थो उन में असां ईंदे रहियूं ऐं चवंदा आहियूं धनी अशरफ आहे हुन पुटु आहे उहो बि मेलो लाराए थो, ज़बरदस्त मेलो लाराए थो। उन में ईंदा आहियूं असांजो चोथों साल आहे। नचाईंदा आहियूं, डोरियूं पिटंदा आहियूं, नचाईंदा पिया आहियूं, गस बि कंदा आहियूं, सभु कमु कंदा आहियूं। ई सालियानो मेलो ॾाढो ख़ूबसूरत ऐं पंहिंजी रंगारंगी जे करे तमामु सुहिणो आहे ऐं गॾोगॾु हिते जेके पंहिंजा उठ रक़्स कनि पिया, उठनि जो जेका गोए हले पई उहा बि ॾाढी ॾिसण वटि आहे। अछड़े थर जो ही पुठिते पियल इलाइक़ो आहे। हिन में हमेशह जीअं हर साल जेको ही मेलो लॻे थो, हिन में परे परे खां ही जेके खफ़्ती पंहिंजा उठ काहे अचनि था, महल कराइनि था ऐं उन में वरी जेके करतब सेखारीनि था उठ खे, उहे करतब उहे उन्हनि जा नाच बि ॾिसण जहिड़ा आहिनि। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन में गवर्नमेंट खे बि दिलचस्पी वठणु घुरिजे ऐं उन्हनि पंहिंजे उठनि जे सवारनि जे लाइ बि घणो कुझु कनि। नंढड़ा उठ वठी ऐं उहे पाले उन्हनि खे तयारु करे तक़रीबन त उन्हनि खे पालण में तयारु करण में 5-7-8 साल लॻी वेंदा आहिनि। उहे उन्हनि खे तयारु करे उन्हनि खे खाधा खुराक मखण थिया, खीर थिया, लस्सियूं थियूं ऐं कट थी ग्वार तरह जे ॾोराहे इलाइक़े में हर साल ते उठनि जो मेल थींदो आहे। उन जे लाइ अशरफ राजड़ ही प्रोग्राम जेको मुनक़िद करे थो, इहो जस लहणे के थिए थो। हर साल ॾाढो सुहिणो ऐं बहितरीन प्रोग्राम मुनक़िद थिए थो। इन जे लाइ हिते जे मक़ामी ॻोठाणनि खे आउं जस पेश कयां थो। दिली शौक़ु आहे असांजे, पोड़े जो बि शौक़ु आहे, असांजो बि शौक़ु आहे। उठ ऐं उन्हनि जा सुठा सवार हिते ईंदा आहिनि, उहे घुमंदा आहिनि ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे। उन खां वधीक जमायत जी ऐं तव्हां टेलीविज़न वारनि जी महिरबानी। फोत थी वियो वरी बाबा साहब कयो आहे। इहो घणनि सालनि खां माना हिते भला भला उठ आणींदा आहियूं, माना उन्हनि जो शौक़ु पूरो। कैमरामैन अनवर कासिल सां गॾु हयात कासिली, धरती टीवी, चोटियारियूं।